वालेकुम, क्या हो? सब ठीक ठाक हो? खुश हो? तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध विद शोएब यूट्यूब चैनल। मां तव्हांजो दोस्त ऐं होस्ट व्लॉग जो अॼु जो प्रोग्राम जो शोएब ख़ान। ऐं कल्ह मां रोड ते वियुसि पे हिकिड़ो फ़क़ीर ॾिठो माशाल्लाह सां। उनजो जेको ॻाइण जो अंदाज़ो, उनजा जेके मिठास ऐं उनजे जेके राग हो, मूं सोचियो त उन ते वीडियो ठाही वञिजे। कल मूं वीडियो रिकॉर्डिंग कई हुई। लाइट जो इशूज़ ॾाढी आहे हैदराबाद में। टे कलाक ॿ कलाक लाइट वञे थी, त इन जे करे मां एडिट कोन कयो। ऐं एडिट हाणे कयो आहे त उहो मुंहिंजो तव्हां ॾांहुं इहो पेश कयो वञे। त माशाल्लाह ॿाहिरि मुल्क में त मूं ॾिठो आहे कि फ़क़ीर जेको हूंदो आहे पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे ऐं पंहिंजे फ़न जे हिसाब सां अलाह जे नाले घुरी रहंदा आहिनि। त हीअ फ़क़ीर माशाल्लाह हैदराबाद में हैदराबाद में मूं पहिरीं दफ़ा ॾिठो आहे। उहो पंहिंजो राग जे साथ वठी अलाह जे राह में घुरी रहियो आहे। मुंहिंजे ख़्याल सां ॿाहिरि मुल्क में त पंहिंजो राग ॻाए, म्यूज़िक वॼाए या कुझु पंहिंजो फ़न ॾेखारे अलाह जे राह में घुरंदा आहिनि। हीअ फ़क़ीर माशाल्लाह पहिरीं दफ़ा मूं हैदराबाद में ॾिठो आहे जेको पंहिंजो राग ॻाए पंहिंजो अलाह जे राह में घुरी रहियो आहे। यूमेन मुंहिंजे ख़्याल सां ॿिया त अहिड़ा फ़क़ीर आहिनि जेके पंहिंजी पंहिंजी मुख़्तलिफ़ अंदाज़नि में घुरंदा आहिनि। हीअ फ़क़ीर हिकिड़ो वाहिद आहे जेको मूंखे दिलि ते लॻो कि इन जी रिकॉर्डिंग करे वञिजे ऐं इनखे वधीक में वधीक शेयर कयो वञे। त हीअ बि फ़क़ीर आहे त शायदि हीअ बि कंहिं चैनल ते कंहिं मक़ाम ते पहुचे। मुंहिंजी इहा थोरी नंढी वॾी कोशिशि आहे त असां कोशिशि कंदा रहंदा आहियूं हर ॻाल्हि ते। ऐं तव्हां वीडियो मुंहिंजे ख़्याल सां सभु ॾिसो पिया, माशाल्लाह सां मूंखे बि ॾाढी ख़ुशी आहे। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे वीडियो जी स्क्रीन जे हेठां नज़र तव्हांखे अची रहियो आहे सब्सक्राइबर ऐं बेल आइकन, कमेंट्स ऐं लाइक। तव्हां प्लीज़ इनखे बेल आइकन खे क्लिक कयो, सब्सक्राइब करो, लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं ख़ुशि थियो। नयूं नयूं वीडियो ताकी आऊं कोशिशि कयां तव्हांखे ॾेखारां। ऐं तव्हां पंहिंजो राय बि ॾेई सघो था कि मां कहिड़ियूं कहिड़ियूं वीडियो ठाहियां ऐं जेकी तव्हां न ॾिठी हुजे उहा बि कोशिशि कंदुसि मां तव्हांखे ॾेखारां। वधीक तव्हांजो टाइम ज़ाया नथा कयूं, हलो त तव्हांखे वीडियो ॾेखारां थो। लाइक, कमेंट्स ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छाजे करे तव्हांखे अगली वीडियो आसानी सां मिली सघे।